कर रहे तो मैं कोर्ट में देख लूंगा आपको। सर मुझे देख लेंगे क्या? आप क्यों हटा रहे हैं? किस तरीके से देखूंगा मैं? मुझे कह रहे हैं धमकियां दे रहे हैं, मुझे देखेंगे कोर्ट में। आप मुझे धमकियां दे रहे हैं, ये देखिए इधर खड़े होके ये आपको ऐसे इधर नहीं देंगे हम। हाथ लगाया तो यहाँ पे फंसी होगी। ये असिस्टेंट कमिश्नर धमकी दे रहा है, ये हथौड़ा उठा के मुझे मारने की कोशिश कर रहा है। ये देखिए आपको नहीं मारा, मुझे मार रहे हैं, आपके हाथ में हथौड़ा है। पकड़ लो यार। मुझे क्यों ऐसे थोड़ी है? मैं ऐसे नहीं होगा। ये देखिए इसके हाथ में हथौड़ा है, मुझे मारने की कोशिश की जा रही है। हाँ इसके हाथ में हथौड़ा है, आप देखें इसने मुझे धमकियां, मुझे मारने की कोशिश की है इसने। आप लाइव चला दें, आपने देखा है कि इसने असिस्टेंट कमिश्नर ने मुझे हथौड़ा मारने की कोशिश की है। मैं नहीं ऐसे थोड़ी होता है। आपने मुझे मारने की कोशिश की है, मैं आपके ऊपर देखिए आप मुझे कोर्ट आप ये भी कह रहे हैं मैं आपको कोर्ट में भी देख लूंगा, यानी कि आपकी इतनी अप्रोच है ना। आप मुझे कोर्ट में ले जाइएगा। नहीं मैं नहीं ले जा रहा, मैं तो कोर्ट का ये लीगल नोटिस लेकर आया हूँ। भाई पुलिस वाले किधर है? मैं नोटिस लेकर आया हूँ, मैं नहीं करने दूंगा। नहीं ऐसे नहीं होगा, ये नोटिस है। नहीं चलो शाबाश हटाओ। तू बेटे हाँ इनको पकड़ो। क्यों पकड़े? साफियों को पकड़ो। साफियों को कह रहा था क्यों पकड़ेगा? साफियों का नाम नहीं उठा, साफियों का नाम नहीं उठा। साफियों को पकड़ो, कोई भी ऐसी आपको नहीं करेगा। साफियों को नहीं ऐसे नहीं करने देंगे। ये कोर्ट का नोटिस है, कोर्ट के नोटिस की आपकी तामीलात हो गई है। अभी कोर्ट का नोटिस मेरे हाथ में है। गिरफ्तार कौन? हथौड़ो खड़ी मुखे हणे पियो तव्हां लाइव तव्हां ॾिठो न हथौड़ो खड़ी मुखे हणे पियो। हाँ बाक़ी जेको आहे कोर्ट जो नोटिस आहे, हे ॾिसो हथौड़ा खणी आया आहिनि मूंसां विढ़ण जे लाइ। पुलिस वारो को वठी आयो आहे। भला कोर्ट जो नोटिस थियल आहे, कोर्ट जो नोटिस ॾे तव्हां ईअं इलीगल तव्हां मुंहिंजो हटाए नथा सघो। कोर्ट जो हुकुम आहे तो तू कहिड़े हुकुम सां आयो आहे? तू कोर्ट जो हुकुम आहे, नोटिस थियल आहे, इनखे मना कई वई आहे। कोर्ट जो नोटिस मुंहिंजे हथ में आहे, कोर्ट जो नोटिस तामील थियो आहे इन्हनि खां। बाक़ी हाणे हथौड़ो खणी मूंखे मारे पियो, हथौड़ो खणी मूंखे मारे पियो। हुनजो तव्हां लाइव भी कई आहे हिननि जी। वरी साहिबनि खे धमकियूं ॾे थो, हिननि खे अरेस्ट कयो। नहीं ऐसे थोड़ी है, मुझे अरेस्ट करेंगे। मैं अपनी ड्रेस में खड़ा हुआ हूँ। ये मुझी पंहिंजी जगह है, हितां वठी करे एंड ते मुझू जायो आहे न। सर देखें पब्लिक कौन सी बैठी है? मेरी जगह ही है सारी, आप थोड़ा देखें तो सही ना। फिर ये मेरी इरिगेशन की है ना, फिर इरिगेशन की है तो मैंने कौन सा इसका तो आप ये कह रहे हैं इरिगेशन की यहाँ से काफी लगे हुए हैं, वो हटा के यहाँ पे आगे नहीं। ये आप मुझे हाथ नहीं लगाना, मैं वकील खड़ा, मुझे हाथ नहीं लगाना, मैं साइड नहीं होगा। आपके लिए मुझे हथौड़ा मारने की कोशिश की है इसने, एसी ने। इसके पास हथौड़ा था, आप सबने देखा कि उसने कहा कि मैं आपको बताना आप ऐसा काम करें ये कुछ नहीं करेंगे। हाँ आप ऐसा काम करें, आप मुझे लगाए, हथौड़ा लगाए। ये कह रहे हैं कि इसको पहले हथौड़ा लगाओ। गवर्नमेंट के मुलाजिम लेटर आयो कोर्ट के तरफ। हाँ कोर्ट जो नोटिस आहे हिन के बाय नेम ही नालो लिखियल आहे। हाँ पंहिंजो नालो लिखियल आहे, पंहिंजो राना हसीब नालो लिखियल आहे। मूंखे हथौड़ो हणे पियो वरी चए थो साहब हथौड़ो बि हणे पियो विद पर्सनल थिए थो असां मांखे हथौड़ो पर्सनल एसी साहब के न थियण जो स्टेट आहे स्टेट हिकु त असांखे नोटिस न ॾिनो आहे, हिकु ॾींहुं नोटिस न ॾिनो लीगल तरीक़े सां नोटिस ॾिनो आहे असां पर ही कल बि जेको आहे टीम अची करे असांखे सूट दाख़िल करे छॾियो आहे। जेको हिननि जे मुख़्तियार खे असां रिसीव बि कराए छॾियो आहे। हाणे कोर्ट जा माण्हू बि अचे थो पियो रिसीव। अगरि एसी पर्सनल थी करे वकील ते जेको अटैक कंदो इहो त पर्सनल उहो क्राइम करे थो भले करे, बाक़ी लीगल वे में उन वटि का बि इहा न आहे। असल में इहो पहिरियों त क्लियर करे ही प्रॉपर्टी आहे कंहिंजी एसी खे, एसी वटि इहा बि क्लियर कोन्हे। एसी हाणे साफ़ियल बि विढ़ंदो, वकीलनि सां बि विढ़ंदो, साहिब गिरफ़्तार करे भले अॻे बि साहिब गिरफ़्तारी बीठी हो न, असां वकीलनि बि गिरफ़्तारी। अगरि एसी खे शौक़ु आहे गिरफ़्तारी जो असां गिरफ़्तारी ॾियण लाइ तयारु आहियूं। साहिब बि गिरफ़्तार थींदा रहिया आहिनि, असां बि थींदा रहिया कानून सां। अगरि इलीगल हू गिरफ़्तार कंदो आहे करे असां बीठो हुन सां गॾो हथौड़ो खणी हणे पियो। इलीगल हू हथौड़ो खणी मूंखे हणे पियो। इलीगल हू हटाईंदो तो उन्हीं के भी वो करणो पवंदो। इलीगल नथो हटाए सघे। असां कोर्ट जो लेटर आहे, कोर्ट जे हिसाब सां हलणु खपे। कहिड़े तरीक़े सां हाणे एसी साहब
हुजे तो सां ॻाल्हायो न हाणे साइन थी बीह रहियो अचे तव्हांखे मौक़े बि ॾियो हुन वटि आहे छा लीगली असांखे नोटिस ॾिनो त तरीक़ेकार हूंदो आहे न बाक़ी पंहिंजी दादागिरी माना ॿियो कुझु कोन्हे ज़िद आहे ठीकु आहे हाणे ॾिसो ही दरवाज़ो खुलियल आहे सॼी मुंहिंजी पंहिंजी गिरावट जा हितां वठी करे तव्हां थोरो ॾेखारियो एंड ताईं मुंहिंजा आहे न हीउ गेट खुलियल हूंदो आहे ॾींहं जे टाइम राति जो गेट जेको आहे मां पंहिंजी प्रोटेक्शन लाइ बंदि करे छॾींदो आहियां 2-3 चकर हिते चोरियूं थियूं आहिनि ऐं मुंहिंजूं तक़रीबन हिकु चकर 13 लाख जी चोरी थी आहे हिननि वटि ऐं पुलिस वारनि वटि मुंहिंजी NC फाइल थियल आहे हुन में ॿियो मां रिक्वेस्ट कंदुमि जेकी असांजी पुलिस फोर्स आई आहे हिननि खे बि मना कई वई आहे उन जो केरु हाई कमान उहो अगरि आहे त असांखे ॿुधाए तव्हां कहिड़े गैर कानूनी तरीक़े सां आयो तव्हांखे नोटिस थी चुको आहे तव्हांजी कमांड केरु थो करे अगरि पुलिस आहे को ऑफिसर हिते अचे भई अगरि पुलिस इलीगल एक्ट में हुन सां गॾु आहे त पोइ वरी पुलिस जे लाइ बि मसाइल थींदा इन जे लाइ पुलिस जेको आहे न इलीगल कमु न करे असां हुनखे रिक्वेस्ट कयूं था अगर पुलिस इलीगल कम कंदी हुनजे लाइ बि मसाइल पुलिस खे बि नोटिस थी चुको आहे जेकर पुलिस इलीगल कम न करे उहो पंहिंजी हली वञे बाक़ी AC इलीगल कंदो आहे